नाज़रन खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त खिपरो लॻ ॻोठ रतोकोट में चौकीदार जो लाश हथ अस्पताल मुंतकिल। पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ खिपरो अस्पताल खणाए आई। खिपरो वेझो रतोकोट में ज़मींदार जी औताक ते चौकीदारी कंदड़ पीरसन सूमार मंगरियो पुरसरार नमूने फौत थी वियो। फौती जो मड़ मिलियो आहे। इतला ते खाई पुलिस वाक़े वारे हंधि पहुती आहे। फौती जो मड़ खणी तालका अस्पताल आंदो आहे। पुलिस मूजिब फौती जे जिस्म ते ज़ाहिरी तशद्दुद जो निशान कोन पियो मिले। पुलिस मूजिब पहिरीं बि घुराया आहिनि। मुख़्तलिफ़ रुख़नि ते जांच कई पई वञे। जॾहिं त वारसनि जो चवणु आहे त राति देर सां औताक ते का कई वई आहे, जंहिं में 6-7 माण्हू ॿुधाइनि पिया हिननि चौकीदार खे मुंहं ते कपिड़ो ॿधो आहे ऐं तशद्दुद कयो आहे। इन जे अलावा 2 छोकिरा ॿिया बि हुआ जंहिं जा हथ पेर ॿधा, जंहिं खां पोइ बकरियूं चोरी करण जी कोशिश कई आहे, फुर करण जी कोशिश कई। फौती जो मर्द तालका अस्पताल खणाए आया आहिनि। पुलिस मूजिब पोस्टमार्टम बाद ख़बर पवंदी वधीक कार्रवाई कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।